मातले में वधंदड़ बदअमनी आइस जे नशे ऐं ॿिए मंशियात ख़िलाफ़ मातले जा शहरी ताजर सियासी समाजी अॻवान वकील रोडनि ते निकिरी आया। शहर जे फुलकारा चौक खां मातले शहर जे मेन बस स्टॉप चौक ते रैली कढी धरणो हयो वियो। इन मौके ते वकील ज़ाहिद, वाइस चेयरमैन म्युनिसिपल कमेटी काज़ी वहाब, एसटीपी अॻवान असलम मांदो, सलान ख़ासकी अली, ताजर अॻवान राव मुजाहिद ॿियनि ख़िताब कंदे चयो त इंतज़ामिया निंड जी गोरी खाई सुम्ही पई आहे। शहर में अमन जी सूरत हाल तमामु ख़राब आहे। चोरियूं फुरूं मंशियात जो आज़ार वधी वियो आहे। आइस जहिड़ो ज़हरीलो नशो आम थी वियो आहे। ॿारनि अंदरि आइस बग़ैर ख़ौफ़ जे विकामी रही आहे, जंहिंजे करे नौजवान हिन ज़हर जा आदी थींदा वञनि था, जंहिंजे करे घरनि अंदरि तशद्दुद समेत क़त्ल जा केतिरा ई वाक़िया मातली में जनम वठी रहिया आहिनि। मीडिया ते वालदेन नातालगी जा बयान ॾेई रहिया आहिनि, पर इंतज़ामिया जी अख नथी खोले। इन लाइ मातली शहर खे जागणो पवंदो ऐं ज़हर जो कारोबार कंदड़नि ख़िलाफ़ सुजाग थियणो पवंदो। असांजो हीउ एहतिजाज इन ज़हर जे सौदागरनि लाइ शुरूआत आहे। जेसीं ताईं मातली मां आइस में जेका बि मंशियात बंदि नथी थिए, उन वक़्त ताईं जिदोजहद जारी रहंदी। इन मौके ते मातली इतिहाद जे सदर रफ़ीक महमूद ख़िताब कंदे चयो त मातली में मंशियात पुलिस ख़ुदि विकिरो करे रही आहे। मातली शहर में पुलिस पारां पकड़ियल मंशियात पुलिस जा सहूलियतकार विकिरो करे रहिया आहिनि। अॻवान आईजी सिंध ऐं डीआईजी हैदराबाद खां मुतालबो कयो त मातली शहर मां मंशियात जहिड़ो ज़हर ख़तम करण ऐं तकड़ा क़दम खणी ऐं मातली पुलिस जो क़िबलो दुरुस्त करे। जेकॾहिं इंतज़ामिया क़दम न खयो त शहरी एहतिजाजी तहरीक खे वधीक वसी कंदा। Asal